प्रोग्राम टाइमलाइन से गड आया असद मुमताज नाज़रीन। नरेंद्र मोदी हिंदुस्तानी चूंडुनि में हैट्रिक कायम करे वरती है। टियों भेरो बीजेपी ऐं उन जा इतिहादी लोकसभा चूंडुनि में कामयाब थिया आहिनि। बीजेपी ऐं उन जे इतिहादी खे 292 हिन वक़्त ताईं सीटूं जेके आहिनि उहे हासिल करण में कामयाब थिया आहिनि। 272 सीटूं खपंदियूं सादी अक्सरियत लाइ। मोदी ऐं उन जी पार्टी बीजेपी जेका दावा हुई त हिन दफ़े उहे 400 खां वधीक सीटूं हासिल करे सघंदा, उहो त कोन थी सघियो। हिकिड़ी सादी अक्सरियत मिली आहे, नैरो मेजॉरिटी साण हुकूमत ठाहिण वञनि पिया। ॿिए पासे असां ॾिसूं था पिया त मोदी जो जेको नफ़रत वारो बयानियो हुयो, जेको अक़लियतुनि जे उतां जे मज़हबी अक़लियतुनि जे ख़िलाफ़ु या जेको सेक्युलरिज़म जे ख़िलाफ़ु या उते जेके कश्मीरियुनि जे हवाले सां जेको उनजो हिन वक़्त ताईं जेको अमल रहियो, उनखे लॻे ईअं थो पियो त हिन चूंडुनि में वॾी अक्सरियत सां हिंदुस्तानी अवाम उनखे रद्द कयो आहे। असां ॾिसूं था पिया त उहा तकरारी जाइ जिते राम मंदरु ठहियो ऐं बाबरी मस्जिद खे जेको आहे उहो शहीद कयो वियो, ऐं उन हल्के में अयोध्या जो उहो हल्को, अयोध्या शहर जो उहो हल्को ऐं अयोध्या जो उहो फैज़ाबाद वारो हल्को, उन मां बि नरेंद्र मोदी खे शिकस्त थी आहे। जितां बीजेपी जी सियासत जी शुरूआति थी, जितां नफ़रत जी सियासत जी शुरूआति थी, उतां उनखे हिन चूंडुनि में शिकस्त थी आहे। ॿिए पासे असां ॾिसूं था पिया त राहुल गांधी जी सरबराही में जेको इतिहाद हुयो, इंडिया अलायंस, उन बि ज़बरदस्त फाइट कई आहे ऐं उहो हिन वक़्त ताईं 234 सीटूं हासिल करण में कामयाबु थियो आहे। कांग्रेस 99 सीटूं हासिल कयूं आहिनि, जेका गुज़िरियल 2 चूंडुनि खां पोइ ही हिकु वॾी ईअं सम्झिजे त कामयाबी हूंदी कांग्रेस लाइ, ऐं कांग्रेस हिन ते ख़ुशि बि आहे। हाणे असां अॼोके प्रोग्राम जे हिन में असां इन ते ॻाल्हाईंदासीं त ईंदड़ जेके 5 साल हूंदा उहे छा मोदी ईअं ई आराम सां फाइट कंदो, ईअं आराम सां खेॾंदो जीअं हू गुज़िरियल 5 सालनि ताईं खेॾियो आहे, या हिन भेरे उनखे मुश्किलातूं ईंदियूं? छाकाणि गुज़िरियल 5 सालनि में उन आइन जी आर्टिकल 370 खे जंहिं तरीक़े सां उॾारे छॾियो ऐं कश्मीर जे हवाले सां जेके उन फ़ैसिला कया, उनखां पोइ ही राम मंदर वारो मामिलो ऐं अक़लियतुनि वारो मामिलो, त हिन भेरे उनखे केतिरियूं मुश्किलातूं ईंदियूं। ॿियो हिन ते बि ॻाल्हाईंदासीं त चूंडुनि खां अॻु में जेके सर्वे थियनि था पिया ऐं मीडिया जंहिं तरीक़े सां बयानु करे पियो त 90% रिज़ल्ट उनजे ख़िलाफ़ु आयो आहे, उनजे अगेंस्ट आयो आहे। त इहे सर्वे जो तरीक़ेकार कहिड़ो हूंदो आहे? उहो न सिर्फ़ु इंडियन चूंडुनि ते, बल्कि उनखां अॻु में असां ॾिठोसीं त पाकिस्तान जूं जॾहिं चूंडूं थियनि पियूं त उन हिते बि जेके सर्वे थिया हुआ त रिज़ल्ट उनजे अगेंस्ट आयो। ऐं उनखां अॻु में असां ॾिठोसीं त अमेरिकन प्रेसिडेंशियल जेके चूंडूं हुयूं, मिसाल जॾहिं हिलरी क्लिंटन ऐं ट्रंप जो मुक़ाबिलो थिए पियो त उन वक़्तु बि जेके सर्वे आया हुआ पर रिज़ल्ट उनजे ख़िलाफ़ु आयो। त सर्वे थींदो कीअं आहे, उनजो तरीक़ेकार कीअं हूंदो आहे, इन ते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु। कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि, मुल्क जा अॻूणा एम्बेसडर आहिनि, आलमी मामलनि ते तमामु मुमताज़ नज़र अथनि। ऐं उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो साईं GR बलोच साहिबु, उहे पिणु अॻूणा एम्बेसडर आहिनि, आलमी मामलनि ते तमामु शानदार नज़र अथनि। ऐं असांखे जॉइन कंदो डॉक्टर इरफान अज़ीज़ साहिबु, पाण मास कम्युनिकेशन शोबा उर्दू यूनिवर्सिटी जा हेड आहिनि। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। हैट्रिक त करे वरिती आहे सर मोदी, पर अव्हांखे लॻे थो पियो त जेके उमेदूं हुयूं मोदी खे, या जेको उन ख़्यालु ठाहियो हुयो त 400 क्रॉस कंदुसि, उहो त न थी सघियो? कीअं पिया ॾिसो हिंदुस्तान जे माण्हुनि जी राय मोदी जे ख़िलाफ़ु वई आहे, मोदी जी हिमायत में वई आहे? अव्हां हिननि चूंडुनि जे नतीजनि खे कीअं ॾिठो? पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त हिकिड़ी तमामु वॾी जमहूरियत ऐं मोदी जे ज़माने में दुनिया जे वॾे में वॾी जमहूरियत जेका आहे उहा अथॉरिटेरियन जमहूरियत थी वई। ऐं हाणे बि ॾिसूं केसि हद ताईं अथॉरिटेरियन जमहूरियत ई मोदी चाहींदो त हिनखे उन लिहाज़ सां कंटिन्यू कयूं। पर इन वक़्तु उनजी वागूं थोरी टाइट करे रखंदा अपोज़िशन वारा। इन वक़्तु उनखे अञा जेके सट लॻी आहे, जेके 400 सीटनि जो सोचे पियो, उनखे हाणे जंहिं हिसाब सां सीटूं मिलियूं आहिनि उन हिसाब सां ज़ाहिर आहे उनखे हू हिकिड़ो धकु लॻो आहे। ऐं उन जो असुलु लेजिस्लेशन जेॾी महिल थींदी, जेॾी महिल फ्लोर ऑफ दी हाउस ते बिल ईंदा ते उन ते डेफिनेटली उनजो बि असरु पवंदो। अपोज़िशन उन में काफ़ी छिकताण कंदी। सिंपल मेजॉरिटी सां खोड़ सारा अहिड़ा लेजिस्लेटिव एक्शन्स आहिनि जेके न थी सघंदा। ऐं उन वक़्तु जेके ज़मीर वारा MPs आहिनि, जेके ज़मीर वारा पार्लियामेंटेरियन आहिनि, उहे खणी जेके उनजा इतिहादी हुजनि उन में बि कुझु तोड़ फोड़ थी सघे। इन करे इन दफ़े एतिरो सवलो न थींदो ते RSS जी जेकी आइडियोलॉजी आहे, हिंदुत्व जी जेका आइडियोलॉजी जंहिंखे वठी उहो नारा हणंदो हो, ऐं तव्हां पाण पंहिंजे इन में इंट्रो में ॿुधायो आहे, अदोया मास जी जेका
उते भी फैज़ाबाद में हाराए वियो, जिथां उन हिकिड़ी आइडियोलॉजी जंग जी जी बुनियाद ते पंहिंजे RSS जी आइडियोलॉजी ते उन शुरू कयो ऐं सॼी इंडिया में जंहिं हिसाब सां उन मार्जिनलाइज़ेशन जो सिलसिलो शुरू कयो माइनॉरिटीज़ जे लिहाज़ सां उन्हनि जी खे, ऐं उन खां अलावा लो कॉस्ट वारनि हिंदुअनि खे, त उन जो इनखे धकु लॻो आहे। रहियो सुवाल त तव्हां पंहिंजे इंट्रो में ज़िक्र पिया कयो त जेके सर्वे थींदा आहिनि कहिड़ा थींदा आहिनि, जी जी इंडिया हुजे तोड़ी अमेरिका हुजे या पाकिस्तान या ॿियो बि मुल्क जेके आहिनि, जी जी इन्हनि जी सैम्पलिंग ते मदार थींदो आहे। सैम्पलिंग हाणे 1 बिलियन खां मथे, 1 अरब खां मथे जिथे रजिस्टर्ड वोटर हुजनि, जी जिथे तक़रीबन इन खां 600 मिलियन वोटर्स जिथे पंहिंजो वोट कास्ट कनि, जी उन मुल्क में इहो जेको तरीक़ो सैम्पलिंग जो आहे, उहे वधि में वधि 5000 8000 माण्हुनि जी सैम्पलिंग थींदी जी जी आहे, जी ऐं उन में कंहिं लिहाज़ सां 22 मामला बि थी पवंदा आहिनि। त उहो इन जे करे जेॾी महिल एग्ज़िट पोल थिया हुआ, स्टॉक हाई थी विया, छो जे 400 सीटनि जी ॻाल्हि थिए पई, जी 2/3 मेजॉरिटी खां मथे ॻाल्हि पई थिए, त उन लिहाज़ सां स्टॉक हलिया विया हुआ मथे। ऐं ॿियो इलेक्शन जीअं कर काउंटिंग शुरू थी त स्टॉक बि किरिया, डॉलर बि उन्हनि जो किरियो, बॉन्ड जी जी जेका वैल्यू आहे उहा बि उनजी किरी, यानी प्रीमियम वधणु शुरू थी पियो। पर उन जे बावजूद बि जेका तव्हां पंहिंजे इंट्रो में ॻाल्हि कई त इलेक्शन कमीशन ते कंहिं आंगुर न खई, जी ऐं जेके आंगुर खई उन्हनि उहो खयो जेको तरीक़ो प्री इलेक्शन जेको जी तरीक़ो हो सप्रेस करण जो, जेके जी अपोज़िशन पार्टीज़ खे जेके वधनि पिया, जी केजरीवाल जी तव्हां मिसाल वठो, खोड़ जी सारियूं मिसालूं आहिनि, ऐं जंहिं हिसाब सां कैमरा ट्रिक करे मीडिया, सरकारी ऐं गैर सरकारी मीडिया, जंहिं लिहाज़ सां उन्हनि खे सप्रेस करे, ऐं मोदी जी 200 जेके उन रैलीज़ ऐं कन्वेंशन इलेक्शन जी कैंपेन में पाण पीअर थियो आहे, उन जी तव्हां कवरेज ॾिसो, ऐं कवरेज ॾिसो जेके राहुल गांधी जी इलेक्शन कैंपेन दौरान कवरेज थी आहे, जी उनखे तमामु सबमर्ज कयो वियो आहे, उनखे तमामु घटाए वियो आहे। त उन जे बावजूदि ऐं राहुल गांधी इन दफ़े कैंपेन दौरान बीमार बि थी पियो, जी जी पर जेके उन कैंपेन कई, जेके पंहिंजे मैनिफेस्टो में उन पॉइंट्स आंदा, जी उहे एतिरा ते क्लिक थी विया आवाम खे। पहिरीं ॻाल्हि त जेॾी महिल राहुल गांधी खे मां ॾिसां पियो, उनजो स्टाइल ॾिसां पियो, स्टाइल जी त ख़ैर ज़ाहिर आहे उनखे पंहिंजे त उन सां पंहिंजे एंसेस्टर सां पीस जेको जे हुनखे मिलियो हिसाब आहे। सां, जी पंहिंजे ॿियनि सां एंसेस्टर सां जी आहे। पर मूंखे बिलावल भुट्टो बि यादि अची वियो, जी उहो बि पंहिंजे एंसेस्टर्स जॾहिं भुट्टे वारे स्टाइल में हलंदो आहे, ऐं उन जी बि ॻाल्हियूं अहिड़े हिसाब सां आवाम खे अपील काफ़ी हद ताईं करे थी सघनि, जे ऑन ग्राउंड बि उन में को सुधारो अचे, जेके अॼु बि बिलावल जी भुट्टे जीअं जी ॻाल्हि कई आहे जी त जी जी पोस्टिंग ट्रांसफर ते सियासत न कयो, जी काश त ईअं थी वञे त बिलावल जहिड़ो माण्हू जंहिंजी, ऐं ऑफकोर्स मरियम नवाज़ बि आहे उन कॉम्पिटिशन में, पर बिलावल जी ॻाल्हि बि आहे, ऐं उन में पोइ हिन मुल्क में काफ़ी हद ताईं इन जी हिकिड़ी साराह थी सघे, ऐं आईंदे इलेक्शन में त इनखे सलाह इहा आहे पीपल्स पार्टी खे त थोरो कंट्रोल कनि, इहे मामला जेके हूंदा आहिनि रख रखाव ऐं जेके इहे पंहिंजो करप्शन में जे लिहाज़ सां पोस्टिंग ट्रांसफर ॿियूं शयूं, हाणे अचूं था पिया जेका तव्हां ॻाल्हि कई 44 ॾींहंनि जो जेको इहो इलेक्शन जा 7 फेज़िस हुया, जी जी 600 मिलियन खां मथे वोटर्स, इहा वाक़ई में हिकिड़ी दुनिया लाइ बिल्कुलु काफ़ी बिल्कुलु इम्प्रेसिव ॻाल्हि आहे, ऐं उनखे इन जी फॉरेन पॉलिसी ते बि असरु पवंदो। इन वक़्तु हाणे जेके आईंदे जी जीअं सिटीज़न्स जी रजिस्टर जी डॉक्टर साहब इन उन्हनि ते अचूं एक्ट था करे त छॾियो, डॉक्टर साहब इन ते ईंदासीं त ज़रूरु त हीअं ईंदड़ 5 सालनि लाइ मोदी लाइ मुश्किलातूं कहिड़ियूं हूंदियूं, हुन जे लाइ आसान पिच कहिड़ो हूंदो। पर डॉक्टर साहब तव्हां कांग्रेस जो ज़िक्र कयो त राहुल गांधी जंहिं तरीक़े सां उन उहो ॿीहर उनजी जेका वापसी थी आहे, उन जेका बैकफाइट कई आहे, उहा ॾाढी ज़बरदस्त कई। 5 साल असां ॾिठोसीं त उन ज़बरदस्त अपोज़िशन कई, हुनजो नतीजो बि आहे, ऐं असां बीजेपी ते बि ॻाल्हायोसीं। पर आम आदमी पार्टी डॉक्टर साहब अवां नथा सम्झो त जेका दिल्ली खटे चुकी हुई, जेका पंजाब खटे चुकी हुई, पर हिन भेरे आम आदमी पार्टी को ख़ासि सीटूं न खटी सघी आहे, रुगो पंजाब मां 3 सीटूं हुनखे मिलियूं आहिनि।
हाँ, उनखे एग्ज़ामिन करिणो पवंदो। इहा हिकु तजुर्बे वारी ॻाल्हि आहे, छोकी जंहिं हिसाब सां उन वेलफेयर जो, जंहिं हिसाब सां ॿिया कम उन कया ऐं उनखे थोरो एग्ज़ामिन करिणो पवंदो। ऐं उन ते जंहिं हिसाब सां उन्हनि खे शुरू खां वठी सप्रेस करणु शुरू कयो, जंहिं हिसाब सां उन्हनि जा वोटर सपोर्टर हुया उन्हनि खे सप्रेस करणु शुरू कयो, त उन लिहाज़ सां उनजो बि फ़र्क़ु पियो हूंदो। ऐं हमरा खे वञी बंदि करे छॾनि एतिरे अरसे लाइ। ऐं पुछो जो पार्टी का एतिरी पुरानी पार्टी त आहे न, जी ग़रीबनि उनजा वोट आहिनि, आम माण्हू उनजा वोटर्स आहिनि, जी त उहे सेकेंड टियर ऑफ लीडरशिप उन्हनि खे उहा न मिली सघी, थर्ड टियर ऑफ लीडरशिप उन्हनि खे न मिली सघी। जेके उहे मुस्तहकम पार्टी हूंदियूं आहिनि या वॾियूं पार्टियुनि जे हिसाब सां जंहिं में हूंदियूं आहिनि, उन में इहे सिलसिला हूंदा आहिनि, इन में न हुया। त यस, बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे। त इन जो मतिलबु इहो थियो त सियासत में फर्स्ट सेकेंड टियर, थर्ड टियर, फोर्थ टियर हुअणु तमामु ज़रूरी आहे। त उन में को न को माण्हू उन कैंपेन खे ऐं उहे जेके सख़्तियूं ऐं उहो बर्दाश्त कयो। पीपल्स पार्टी ऐं पीटीआई खे तव्हां भेटाए वठो, पीटीआई जी में घटि लीडर्स आहिनि जेके इहे एतिरी उहो सही था सघनि सख़्तियूं, पर पीपल्स पार्टी में वधीक लीडर आहिनि जिन सख़्तियूं सयूं हिकिड़े खे छॾे हिकिड़े खे वधंदा जी तयारु थी पवंदो। उन लिहाज़ सां नवाज़ लीग में बि ईअं हो, पर एतिरो न। त उन ठीकु लिहाज़ सां ॾिठो वञे त ही आवामी पार्टी, आवाम पार्टी जेका आहे उन में इहो लॻे थो पियो। पर मां सम्झां थो त विच में ॿी का इन में ट्रिक थी आहे, जी मैनिपुलेशन थी आहे कंप्यूटर जे थ्रू ऐं ॿियनि जे थ्रू, ॿियनि मामलनि जे थ्रू, त हू हुनजी ख़बर पवंदी। ठीकु पर उन में छोजे ठीकु इन पार्टी में अहिड़ो को मुस्तहकम तरीक़ो न हो त ठीकु जेके इलेक्शन प्री इलेक्शन जे टाइम ते ठीकु मोदी सरकार ऐं बीजेपी ठीकु जेके उन्हनि सिलसिलो शुरू कयो हो उनखे रोके सघनि। जी साईं डॉक्टर जमीर साहब, अवां असां सां गॾु ई रहिजो। साईं जी आर बलोच साहब असांखे जॉइन कयो आहे ऐं उन्हनि खां कमेंट वठी वरी ॿीहर अवां वटि ज़रूरु ईंदुसि। साईं जी आर बलोच साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद सर। थैंक यू। अच्छा साईं जी आर बलोच साहब, असां मोदी जी हैट्रिक ते ॻाल्हाए रहिया आहियूं त हिन भेरे उनखे हैट्रिक त यकीनन मिली आहे, उहो हैट्रिक करण में त कामयाबु थियो आहे, बल्कि उनखे उहा मेजॉरिटी न आहे, उनखे हाणे उहा सघ न आहे रही जंहिं सघ सां उहो गुज़िरियल 5 सालनि में 370 खे उॾारे छॾियो, जंहिं टाइम हुन राम मंदर खे ज़बरदस्ती सां मिसाल ठाहे थो पियो, या हुन भारत खे जेको आहे उहो सेक्युलर भारत खे ख़तमु करे उहो हाणे हिंदुत्व वारो जेको हुनजो नज़रियो आहे उनखे जंहिं तरीक़े सां उहो खेॾे पियो। अव्हांखे छा थो लॻे त हीअ मामला त हुनजा इंटरनल मामला हुया, हाणे जेको फॉरेन पॉलिसीज़ ते अव्हांखे गुज़िरियल 5 सालनि में मोदी कीअं लॻो, ईंदड़ 5 सालनि में अव्हां सम्झो पिया त हीअ जेके नतीजा आया आहिनि उहे हुनजी फॉरेन पॉलिसीज़ ते बि असरु थींदा? हिन में असद बेसिकली फॉरेन पॉलिसी ते हिन वक़्तु असां ॻाल्हायूं बिट अर्ली, लेकिन लॻे ईअं थो त हीअ जेका कोलिशन गवर्नमेंट हलंदी जी ठहंदी जी उहा ओतिरी मज़बूत न हूंदी जेतिरी हिन खां पहिरियां वारी हुकूमत हुई, छो जो हुन में तक़रीबन 38 जेके नंढा वॾा पार्टीज़ जा माण्हू आहिनि, जी मुख़्तलिफ़ पर्सपेक्टिव आहिनि। हाणे असांखे ॾिसणो इहो आहे त छा हू कंटिन्यू करे थो पंहिंजी पॉलिसी। आई थिंक मोस्ट लाइकली जेको हुनजो वेस्ट सां अलायंस आहे हिंदुस्तान जो, उन में तक़रीबन कंसेंसस आहे पूरे हिंदुस्तान में, जंहिंमें सभ खां टॉप ते जेको आहे सो कॉर्पोरेट सेक्टर आहे, जंहिंखे हिन तमामु वॾो नर्चर कयो आहे। जी मोदी जी जो वॾो जेकॾहिं को सिंगल जेकॾहिं हिकिड़ी चइजे गुड आ बैड बोथ, बट फ्रॉम द इंडियन पॉइंट ऑफ व्यू फ़ाइदेमंद हुनजी इकोनॉमी लाइ बि इन करे आहे त हुन सॼे कॉर्पोरेट सेक्टर खे, ठीकु आहे हुनखे हुन मिसयूज़ बि कयो आहे पंहिंजे पॉलिटिकल एंड्स जे लाइ, दैट इज़ समथिंग विच इज़ नेचुरल, लेकिन जी हुन हिकिड़ो कॉर्पोरेट सेक्टर डेवलप कयो आहे जंहिंसां हुनजो सहकार आहे, जंहिंसां हुनजो तमामु वॾी कोऑर्डिनेशन आहे, ऐं उन ई कॉर्पोरेट सेक्टर खे हुन जेको आहे सो जे ज़रिए ई वेस्ट जे कॉर्पोरेट सेक्टर सां हुन हिंदुस्तान खे लिंक कयो आहे, ऐं जेको पंहिंजो पाण खे हिन वेस्ट सां पॉलिटिकली बि जेको लिंक कयो आहे, तंहिंमें वॾो किरदारु इन कॉर्पोरेट सेक्टर जो आहे। सो जी डिप्लोमेसी जी ऑब्वियसली दैट सेंट हुनजो पाण में कोऑर्डिनेशन थी वियो इंडिया जी ऐं हुनजी पॉलिसी जो, लेकिन जेके मददगार अवामिल हुआ उन में इहो बि शामिल आहे। सो मां सम्झां थो जेसि ताईं वेस्ट सां तालुक़ु आहे इंडिया जो, शायदि उहो साॻी तरह सां हलंदो रहे। चाइना सां जी जीअं जेको हुन हिकु लिहाज़ सां
क्राइसिस खे फ्रीज़ करे छॾियो आहे पंहिंजे बॉर्डर ते, ईअं रखंदा, वधण कोन ॾींदा टेंशन, लेकिन ट्रेड हलंदी रहंदी। हाणे 100 बिलियन खां मथे अञा ताईं ट्रेड आहे चाइना सां। जी हाणे सभ खां वॾो मसइलो आहे, छा हू पाकिस्तान दुश्मनी वारो जेको नैरेटिव खणी जी हलियो जी हो जी जयशंकर ऐं मोदी, उहो छा कंदा त पाकिस्तान खे असां आइसोलेट कंदासीं। पहिरीं इहो उन्हनि चयो, उहो उन 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 में नाकाम विया। पोइ चयो असां लाइ पाकिस्तान रेलेवेंट ई कोन्हे को। इनफैक्ट नो लेस प्लेस देन US में वियो मोदी जॾहिं पंहिंजी लास्ट विज़िट ते, त उन जी हिंदुस्तान जे साम्हूं चयईं त हम दो पाकिस्तान हिंदुस्तान की बात करते रहते हैं, छोड़े उनको। उहो ॿिया अहिड़ा अजीब गरीब लफ़्ज़ चई जेके माण्हू चई नथो जी सघे। सो ॾिसण जी ॻाल्हि इहा आहे त हू छा पंहिंजो पाण खे हिन सां परगणे सां या साउथ एशिया सां जी जी ॻंढे थो। बिकॉज़ ऑलवेज़ आई बिलीव इन दिस इज़ व्हाट देयर इज़ अ कंसेंसस जी ऑफ ऑल पॉलिटिकल थिंकर्स एंड इकोनॉमिस्ट, ठीक त को बि मुल्क रीजन सां गॾु करण खां अलावा तरक़ी नथो करे सघे मुकमिल तरह सां। बिल्कुल सही, बिल्कुल बिल्कुल It's सही पिया चओ, always regions which go forward. So बिल्कुल we'll सही have to see त छा ही इन लॉजिक खे सम्झनि था अचण वारी जेका सरकार आहे हिंदुस्तान जी, या हू पुराणो ई जेको नैरेटिव आहे एंटी उनखे पाकिस्तान एंटी मुस्लिम, जी उहो जी हलाईंदा रहंदा ऐं ठीक उन्हनि जी कंटिन्यूशन ॾिसंदासीं। ॾिसण जी जी ॻाल्हि आहे जी त केरु फॉरेन जी मिनिस्टर थिए थो ऐं ठीक छा पॉलिसीज़ नयूं अचनि थियूं। ठीक है साईं डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, अव्हांखे लॻे थो पियो त को हिन भेरे होॾां यानी बॉर्डर जे हुन पासे मोदी जे तरफ़ां बि का लचक हूंदी पाकिस्तान सां, जेका उनजी उनजा के तालुकात आहिनि, हितां बि कंहिं भला अव्हांखे लचक जो मुज़ाहिरो या लचक जा इम्कान अव्हांखे नज़र अचनि था पिया? पाकिस्तान में नवाज शरीफ यानी PML गवर्नमेंट उन्हनि त हमेशह कोशिशि कई आहे त लचक ॾेखारण बि खपे जे इक्वल टर्म ते उहो बि कुझु राज़ी थियनि। असांजो CBM जेको हले पियो, जी कॉन्फिडेंस डेवलपमेंट मैनेज, कॉन्फिडेंस बिल्डिंग मैनेज जेको असांजो हले पियो जी मेजर्स, त उन में असां त ब्रेक न लॻाई, उन्हनि जी तरफ़ां ब्रेक लॻी आहे। असां उतां ई उनखे खणी था पिया सघूं। पर हाणे मूंखे लॻे थो पियो त जेके इनिशिएटिव हाणे वठंदा असांजी गवर्नमेंट वारा, मुंहिंजी इहा एनालिसिस आहे त जी उन शिदत सां, जंहिं शिदत सां मोदी गवर्नमेंट पहिरियां उनखे बिल्कुलु ई ज़ीरो करे छॾंदी, शायदि इन दफ़े उन खां थोरो मुख़्तलिफ़ मामिलो रहे। इन जे करे उनजा जी 2-3 सबब आहिनि। उनजा जियो पॉलिटिकल जेके लैंडस्केप हाणे डेवलप थिए थो पियो, उनजो बि सबब आहे। तव्हां हींअर जी ॿुधो त जेकी चाइना सां उनजा जी लाॻापा आहिनि त ट्रेड जा, जी इंडिया जा, उहे तमामु इम्पॉर्टेंट आहिनि। ऐं इन जे करे इंडिया न चाहींदो त पाकिस्तान सां खिटपिट करे या ओके पाकिस्तान सां तालुकात ओतिरा ई ख़राबु रहनि। छो जे पाकिस्तान सां तालुकात ऐं टेंशन जे ख़राबु रहंदा त इंडिया जी इकोनॉमी ते बि असरु पवंदो जी उन लाइ लिहाज़ सां। पर छा करे मजबूर आहे मोदी सरकार, RSS बेंट ऑफ माइंड जी सरकार, जी जी उन करे मजबूर आहे त उन्हनि जी कॉन्स्टिट्यूंसी इहा आहे त उहो पाकिस्तान ख़िलाफ़ पंहिंजे जेके आइडियोलॉजिकल डिफरेंसिस जे हिसाब सां उहो पंहिंजी सियासत चमकाईंदा आहिनि। ते जी पंहिंजी सियासत चमकाइण लाइ बि उन्हनि खे ज़रूरी उहो थी पवंदो। ठीकु उन्हनि जेके वाइदा कया हुआ पोइ दफ़े, उन्हनि वाइदनि में, उन मैनिफेस्टो में त को फ़र्क़ु न आहे त थोरी घणी को टको पैसो जी जी फ़र्क़ु अचे उन्हनि जी एटीट्यूड में, इन जे करे त थोरा कमज़ोर थिया आहिनि। पर वधीक नथो लॻे त उहो चेंज कंदा। उन खां अलावा छा एस्केलेट करे था सघनि पाकिस्तान सां? मां नथो सम्झां त पाकिस्तान सां एस्केलेट करे सघंदा, ठीकु छो है जो उन जा खोड़ सारा सबब आहिनि। पाकिस्तान सां उहा जेका प्रॉक्सी उन्हनि जी एक्टिविटीज़ आहे ऐं प्रॉक्सी वार आहे, उनखे ओड़े हिसाब सां ई जारी रखण जो ओके ओके उन कंदा कोशिशि। उनजो ठीकु सबबु इहो आहे त जेके चाइना कंटेनमेंट पॉलिसी आहे उन अलायंस जो इहो हिसो यकीनन आहे यकीनन इंडिया, यकीनन ऐं यकीनन उन इहो लिहाज़ सां बिल्कुलु सही पिया चओ। हाँ बिल्कुलु सही पिया चओ। साईं जी आर बलोच साहब, असां वटि बिल्कुलु लास्ट कुझु मिनट्स बचा आहिनि। इहो ॿुधाइजो त हीउ जेको हिंदुत्व वारो मामिलो आहे, या हिन भेरे मोदी इहो ऐलान पियो करे त जेको यूनिफॉर्म लॉ आहे, जेको मतिलबु उतां जी जेके मज़हबी अक़लियतूं आहिनि उन्हनि खे का उतां जी प्रिविलेज आहे, उहो ख़तमु कंदुसि। महाभारत जी ॻाल्हि कई पई वञे ऐं सेक्युलरिज़म खे ख़तमु करे, यानी सेक्युलर हिंदुस्तान खे ख़तमु करे जेको आहे उहो मज़हबी रिलीजियस हिंदुस्तान ठाहींदुसि। अव्हांखे लॻे थो पियो त हीअ के नतीजा आया आहिनि, उन खां पोइ एॾो आसान हूंदो मोदी लाइ इहे सभु एॾा मुश्किल क़दम खणण लाइ?
न मुंहिंजे ख़्याल इहो ई हिकिड़ो वॾो जेका आउटकम आहे इलेक्शन जो, हुन में जेको इहो ख़तरो हुयो, जेको मोस्टली एनालिस्ट जेके ॿाहिरि वेही असां ॿाहिरि या अंदरि बि हुननि जूं जेके फोर्सिस हुयूं जेके क्रिटिकली ॾिसनि पियूं, त शायदि जेकॾहिं हिन में हिनखे वाकई क्रॉस थो करे वञे 400 ऐं 2/3 मेजॉरिटी हिन वटि अची थी वञे पई, जी त मुमकिन आहे त हू हिंदुस्तान जो पूरो दस्तूर ई तब्दील करे छॾे ऐं उन जेका ओके सेक्युलर रूह आहे या कॉन्टेंट आहे उनखे हू ख़तमु करे छॾे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो जेको कॉन्स्टिट्यूंट असेंबली हुई, जेका हिन जी कमेटी हुई हिंदुस्तान जी, सा हिकिड़े दलित वटि हुई। एग्जैक्टली अब्दिकार जेको हो सो हिकिड़ो दलित हो, जंहिंखे एग्जैक्टली गांधी साहब ऐं नेहरू जेको उन्हनि उनखे चयो त भई तूं हुनखे लीड कर, त बिल्कुल हू सही हिकिड़ो ॾाढो हिकिड़ो मॉडल क़िस्म जो सेक्युलर जेको कॉन्स्टिट्यूशन आहे सो दुनिया में उनखे ॾाढी इज़त सां ॾिठो वञे थो। लेकिन हुन जा ख़दोख़ाल हाणे ख़राबु पिया कनि ऐं अञा अॻिते ख़राबु कनि हा, जेकॾहिं वाकई नोट एब्सलूट मेजॉरिटी ते वञे हा। सो मूंखे जी लॻे थो कि हद ताईं इहो ख़तरो चई सघिजे थो त शायदि एतिरो जल्दी असांखे साम्हूं नज़र न अचे, छाकाणि जो हुनमें काफ़ी ॿिया काउंटर वेलिंग इंटरनल पॉलिटिकल फोर्सिस हिन सां गॾु शामिल। वॾी महिरबानी साईं जी आर बलोच साहब, साईं डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। ऐं त नरेंद्र मोदी इलेक्शन में हिंदुस्तानी इलेक्शन में हैट्रिक करे वरिती आहे। हाणे हुन जेका हैट्रिक त थी आहे, पर हिन भेरे उनखे उहा अक्सीरियत हासिलु न आहे थी जेका गुज़िरियल चूंडुनि में थी हुई। असां वक़्फ़े खां अॻु में हिन ते तफ़सीली ॻाल्हायोसीं त उनजा सबबु कहिड़ा हुआ ऐं अपोज़िशन जो किरदारु कहिड़ो रहियो, मोदी जी जेका मोदी जो कोई इतिहादु आहे NDA उनजो हिन हवाले सां कहिड़ो किरदारु रहियो। पर प्रोग्राम जी हिन हिसे में असां इन ते ॻाल्हाईंदासीं त हीअ जेको चूंडुनि खां अॻु में सर्वे थियनि पिया, हिकु पोल थियनि पिया, उहे आख़िर उनजो सिस्टम कहिड़ो हूंदो आहे, कहिड़े तरीक़ेकार सां उनजो प्रोसीजर कहिड़ो हूंदो आहे, कहिड़े प्रोसीजर सां थींदा आहिनि, ऐं आख़िर कहिड़ा सबब आहिनि त उन में 90% जेके सर्वे थियनि था पिया उनजे रिज़ल्ट जेको अचे थो उनजे बरख़िलाफ़ अचे थो पियो। उहे सिर्फ़ु हिंदुस्तानी चूंडुनि जी ॻाल्हि न आहे, हिते पाकिस्तान इन खां अॻु में पाकिस्तान में चूंडूं थियूं, उन खां अॻु में असां ॾिसूं था पिया त अमेरिका जूं जेके चूंडूं थियूं उन में बि इहो ई थियो आहे त जेके सर्वे थियनि था पिया रिज़ल्ट उनजे ख़िलाफ़ पियो अचे। सबबु कहिड़ा आहिनि इन ते ॻाल्हायूं था। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे डॉक्टर इरफान अज़ीज़ साहब, पाण कंहिं तारीफ़ जा मुहताज न आहिनि, फेडरल उर्दू यूनिवर्सिटी में मास कम्युनिकेशन शोबे जा उस्ताद आहिनि ऐं सियासत तोड़े आलमी मामलों ते तमामु मुमताज़ नज़र अथनि। तो डॉक्टर साहब प्रोग्राम में खुश आमदीद सर। जी अच्छा डॉक्टर साहब ये ज़रा बताइएगा कि बल्कि हमें समझाइएगा कि ये जो पोल का तरीका है वो तरीक़ाकार क्या है कि जो रिज़ल्ट आता है वो उसके बिल्कुल या तो अगेंस्ट आता है या 19-20 के फ़र्क से उसके मुख्तलिफ आता है सर? देखें, एक तो ये बात बहुत अहम है कि दुनिया भर में इलेक्शन चाहे कम्युनिटी की बेसिस पे हों, सूबों की बुनियाद पे हों या कौमी सतह पर हों, छोटे मुल्क हों या बड़े मुल्क हों, इलेक्शन एक बहुत ही कॉम्प्लेक्स प्रोसेस है और उस प्रोसेस को प्रिडिक्ट करना किसी भी रिसर्च के लिए बड़ा मुश्किल काम है। दूसरी बात ये है कि चूंकि आपके पास वक्त कम है, जी जी प्लीज, लेकिन हमारे पास जो एग्जिट पोल्स होते हैं दुनिया भर में, अमेरिका में होते हैं, इंडिया में होते हैं, पाकिस्तान में होते हैं, ये इन्हिसार करते हैं उन लोगों पर जो वोट करने के बाद किसी एक रिसर्च की कंपनी को ये राय देते हैं कि उन्होंने वोट किसे दिया है। इसे हम टेक्निकल लैंग्वेज में कहते हैं सैंपल जी। और जाहिर सी बात है कि ये सैंपल हमेशा छोटा होता है। अगर आप 100 वोटर हैं तो 100 लोगों से बात नहीं करते जी, बल्कि उनमें से शायद बहुत ही बड़ी कंपनी होगी जो 10 या 15 लोगों से भी बात करती होगी जी। आमतौर पर ये 5, 6, 7 लोगों से बात करके ये अंदाजा लगाने की कोशिश करते हैं कि वोट किस तरफ गया है। तो मेरा ख्याल है कि इलेक्शन को प्रिडिक्ट करने की एग्जिट पोल की जो मेथडोलॉजी है वो उसमें सीरियस प्रॉब्लम्स हैं और उसका जो तरीकाकार है वो बहुत ही महदूद और बहुत ही लिमिटेड है। यही वजह है कि दुनिया भर में हमें एग्जिट पोल्स जो इलेक्शंस के बाद होते हैं उनके रिजल्ट्स में खासी तब्दीली नजर आती है और बाद सूरतों में तो बिल्कुल उलट नताइज सामने आते हैं। जी। अच्छा डॉक्टर साहब, भला ये जो पोल होते हैं आपको लगता है कि इलेक्शन से, क्योंकि ये इलेक्शन से कुछ पोल इलेक्शन से पहले भी होते हैं, तो आपको लगता है कि कहीं असरअंदाज हों, उनके जो नताइज हों वो कहीं असरअंदाज हों और वो रिजल्ट तब्दील करने में भी उनका किरदार रहा हो? ऐसा मुमकिन है लेकिन ये बहुत मुश्किल काम है। मिसाल के तौर पर जो इलेक्शन, जो नताइज या जो सर्वेज इलेक्शन से पहले होते हैं उन्हें एंट्रेंस पोल कहा जाता है जी। और जो
इस तरह के जो सर्वेज होते हैं इलेक्शन के बाद, उन्हें एग्जिट पोल कहा जाता है जी। इंडिया में कई कंपनियां हैं जो एग्जिट पोल्स करती हैं। मिसाल के तौर पर द टाइम्स ग्रुप है जी। फिर सी वोटर्स करके एक कंपनी है, इसी तरह इंडिया टुडे, ये 3-4 बड़ी कंपनियां हैं जो एग्जिट पोल्स करती हैं। एंट्रेंस पोल के लिए तो हम कह सकते हैं कि शायद उनको मुतासिर करने की कोशिश की जाती है और उससे अवामी राय को मुतासिर करने की कोशिश की जाती है और एक फिजा कायम करने की कोशिश की जाती है और लोगों को बताया जाता है कि एक जनरल ट्रेंड क्या है जी। लेकिन एग्जिट पोल्स जो हैं, अगर मैं आपको बता पाऊं कि कुछ ममालिक ऐसे हैं जिसमें इंडिया शामिल है, जहां जब तक इलेक्शन मुकम्मल नहीं हो गए तब तक एग्जिट पोल्स के नताइज नहीं दिए जा सकते। ये कानूनन जुर्म है। यूके में, इटली में, फ्रांस में, जर्मनी में, इंडिया में ये बाकायदा कानून मौजूद है कि जब तक इलेक्शन एक्सरसाइज मुकम्मल नहीं हो जाती तब तक एग्जिट पोल्स के नताइज नहीं दिए जा सकते। तो एग्जिट पोल की इकोनॉमी या एग्जिट पोल से वोटर को मुतासिर करने की कोशिश की जो बात है उसमें इतनी सदाकत नहीं है, लेकिन एंट्रेंस पोल्स की बात जरूर उसमें ये है कि उसमें वोटर की जो राय है उसमें वो तब्दीली के इम्कानात जो है, वो तब्दील के असरात जो पड़ सकते हैं। लेकिन डॉक्टर साहब, ये जो अभी पोल आए थे, ये पोल भी तमाम, फिर उसमें राहुल गांधी और दीगर अपोजिशन ने उन पोल को खैर रिजेक्ट भी किया था। लेकिन हम ज़रा अब दूसरी साइड पे आ जाते हैं, वो है मीडिया की साइड। तो ना सिर्फ हिंदुस्तान की मीडिया, बल्कि आपको लगता है कि दुनिया की अब तमाम तर मीडिया को हम कह सकते हैं कि जो गैर जानिबदारी वाला मामला है, कम अज़ कम वो इलेक्शन में हमें अब वो मीडिया की गैर जानिबदारी पे भी सवाल उठने शुरू हो जाते हैं। लग ऐसा रहा है कि मीडिया या तो लेफ्ट या तो अपोजिशन के साथ होती है या फिर हुकूमत के साथ होती है। तो ये जो मीडिया का किरदार है कि वो गैर जानिबदार है, डॉक्टर साहब आपको इंटरनेशनली और फिर लोकली सतह पे भी इस तासुर को अब आप कैसे देख रहे हैं, और आपको लगता है कि ये तासुर अब दुरुस्त है कि मीडिया पे अब गैर जानिबदारी वाला मामला जो है वो ख़त्म होते हुए हमें नज़र आ रहा है? देखिए, मीडिया में जिस मुल्क में भी कॉरपोरेट मीडिया मौजूद है वहाँ कॉरपोरेट इंटरेस्ट भी है। अमेरिका में और यूरोप के बहुत से ममालिक में, इंडिया में, पाकिस्तान में हमारे पास जो मीडिया के बड़े इदारे हैं उनके ना सिर्फ कॉरपोरेट एंटिटीज हैं बल्कि उनके कॉरपोरेट इंटरेस्ट हैं। और कोई भी डेमोक्रेसी जो है वो कॉरपोरेट इंटरेस्ट के बगैर, कॉरपोरेट इंटरेस्ट से ताल्लुक रखे बगैर आगे नहीं बढ़ती। नंबर 1, इंडिया में इस दफा ये हुआ जिसे बाद में सुप्रीम कोर्ट ने उनके गैर कानूनी भी करार दिया कि वहाँ डेमोक्रेसी बॉन्ड्स या इलेक्शन बॉन्ड्स का एक तस्वुर आया, और वो ये था कि बड़ी बड़ी कंपनियां जो थीं वो अपनी पसंद की सियासी पार्टी को इलेक्शन में फायदा पहुंचाने के लिए और उनके पैसे देने के लिए वो उन सियासी जमातों के बॉन्ड्स खरीद रही थी। और ये इतना खुलेआम हुआ कि सुप्रीम कोर्ट को में एक पिटीशन दायर की गई और फिर सुप्रीम कोर्ट ने इसको लाकानूनियत करार दिया और इसको बंद किया। तो कहने का मतलब ये है कि ये जो कॉरपोरेट इंटरेस्ट है मीडिया का, और खासतौर पे मीडिया के इदारों का और मीडिया के पीछे मौजूद मालिकान का, ये बहुत ही वाज़ेह है कि ये रूलिंग पार्टीज के साथ या फिर उन पार्टीज के साथ जो ज्यादा पैसे मार्केट में लाती हैं, ज्यादा इकोनॉमी इंटरेस्ट को जनरेट करती हैं, उनकी फेवर में जाता हुआ महसूस होता है। और ये इसके लिए हमें एक अल्टरनेटिव मीडिया की या सोशल मीडिया पे भी बाज़-औक़ात कुछ ऐसे ट्रेंड्स और कुछ ऐसे ग्रुप्स बनते हैं जिसमें एक अल्टरनेटिव आवाज़ समझ में आती है। डॉक्टर साहब, बिल्कुल लास्ट में सिर्फ बताइएगा कि आप क्या पुरुमीद हैं कि दुनिया भर की मीडिया और पाकिस्तान की मीडिया भी आने वाले दिनों में, या आपको लगता है कि कोई ऐसा हो कि जो उसकी गैर जानिबदारी हो उस पर वो ज़्यादा फोकस करे, और कम से कम जानिबदार रहने के चांसेस हैं, आप लगता है आपको? कॉर्पोरेट मीडिया का जो बिजनेस मॉडल है उसके मुताबिक तो नहीं है। जब तक इस दुनिया में मीडिया की ऑब्जेक्टिविटी के लिए एक इंडिपेंडेंस मॉडल पे काम नहीं किया जाएगा, जब तक इंडिपेंडेंट लोगों के सर्वाइवल और इंडिपेंडेंट लोगों की इनकम को महफूज करने के लिए कोई बिजनेस मॉडल सामने नहीं आएगा, अनफॉर्चुनेटली हम ये उम्मीद नहीं रख सकते। बहुत शुक्रिया डॉक्टर इरफान अजीज साहब, आपने बड़ा तफसीली तौर पे दुनिया भर में जो इलेक्शन पोल होते हैं उस पर और फिर
मीडिया का किरदार जो है उस पर आपने बड़ा तफसीली तौर पे अपना नुक्ता नज़र हमें पेश किया। नाज़रीन, अवां तफसीली तौर पे हिंदुस्तान जी चूंडुनि जे हवाले सां असांजे पैनलिस्ट जी राय ॿुधी। मोदी टियों भेरो हेठ करे चुको आहे ऐं टियों भेरो उहो वज़ीर आज़म जे हलफ़ खणण जी तयारी में आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त ईंदड़ 5 साल मोदी हिंदुस्तान खे नफ़रत वारी सियासत सां अॻिते वधाए थो पियो या हिकु सेक्युलर ऐं प्रोग्रेसिव सोच सां पाड़ेसिरियुनि सां हिकु सुठे तालुकात सां अॻिते हले थो पियो। इहो त हाणे वक़्तु ई ॿुधाईंदो। हिते प्रोग्राम जे वक़्त में पुॼाणी थो पहुचे। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।